करे आबादगारनि ज़िले खे आफ़त ज़दह करार ॾियणु ऐं आबादगारनि जी माली मदद करे खजीअ जी फ़सुल खे बचाइण लाइ सख़्तु क़दम खणण जी घुर कई आहे। उन समय डेट पाम ग्रोथ एसोसिएशन जे अॻवाननि सराई निसार हुसैन खासकेली, इल्ताफ़ हुसैन मरी, फ़कीर अमजद जलालाणी KTN न्यूज़ खे ॿुधाइनि था त हिकु त असांजो जेको क्रॉप हुयो हिन साल जो उहो अर्ली हुयो, इन करे जॾहिं सांदहि बारिशूं पयूं आहिनि असां वटि ॾंग जेको डेली तक़रीबन 1 करोड़ पहिरियों ॾंग मार्केट में वेंदो हुयो ऐं पंजाब साइड बलूचिस्तान कराची में सेल थींदो हुयो, उहो बंदि थी वियो। उन खां पोइ हाणे ख़ारक जो जेको आहे तव्हांजो कोई हिन दफ़े चांस ई न आहे त ख़ारक ठहंदी। सर हिन महिल जेको असांजो खैरपुर डिस्ट्रिक्ट ॾींदी आहे 700 टन जेको आहे सो ख़ारक, उन मां 50% नुक़सानु थी चुको आहे ऑलमोस्ट जेके बरसातुनि जे करे आहे। हींअर त माना असांजो ख़ारक त सफ़ा थींदी ई कान, जेका असां ॿाहिरि मुल्क सऊदी अरब दुबई या इंडिया ऐं सिंगापुर ऑस्ट्रेलिया कंदासीं उहा एक्सपोर्ट थींदी ई कोन। बाक़ी जेको छुहारो आहे, छुहारो बि जेको आहे सो मुंहिंजे ख़्याल में हार्डली को 25% थींदो न त थींदो ई कोन। हिन बरसाति असांखे एॾो नुक़सानु ॾिनो आहे, 5 अरब नुक़सानु ऑलमोस्ट थी चुको आहे। अञा बि मुंहिंजे ख़्याल में मौसम त वधीक ख़राबु अञा ॿुधाइनि था, फॉरकास्ट अञा आहे त 25% ॿियो बि थींदो, 75% नुक़सानु असांजो थी चुको आहे। जेको बि माल पियो आहे इहो सॼो ख़राबु थी चुको आहे ऐं मोस्टली हिते जेको बि आहे 50% असांजो ख़राबु थी चुको आहे। ऐं हाणे असां हिन मां जेको आहे कतल ठाहे कोन था सघूं। असांजी जेका एक्सपोर्ट थींदी उहो मेन यूरोपियन कंट्रीज़ में उहा कतल थींदी, उहा कतल असां हाणे एक्सपोर्ट ख़ारक थी कोन सघी, उहा असां एक्सपोर्ट करे कोन था सघूं। इंडिया जेको वेंदो छुहारो वेंदो, छुहारे हाणे अगरि हेतिरो नुक़सानु थी चुको आहे, हाणे अगरि हिनखे सडनली छुहारे लाइ ठाहींदा त इंडिया जा हालात अहिड़ा आहिनि त इंडिया में छुहारो एतिरो वञी सघे थो या नथो वञी सघे। इंटरनेशनली लेवल ते हालात ख़राबु आहिनि, उहो छुहारो असांजो निकिरी कोन सघंदो। हींअर जेकॾहिं अञा 2-3 ॾींहं अगरि बारिश पए थी त हींअर जीअं 50% नुक़सानु थी चुको आहे त पोइ इहो नुक़सानु वञी 70-75% ते बीहंदो ऐं आबादगार सभु हिते माना तबाह थी वेंदो। खैरपुर ज़िले में चौमासे जे बरसातुनि सबबि आयल तबाहीअ बाबति PPA जे सीनियर अॻवान ऐं ज़राअत जे सूबाई सलाहकार मंज़ूर हुसैन वसाण KTN न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चए थो त खैरपुर जी जेकी खजूर मंडी चओ उनजी हैसियत मुनफ़रद आहे। पाकिस्तान में खैरपुर जी खजूर मंडी जी हिकिड़ी पंहिंजी हैसियत आहे, नोयत आहे। ऐं जीअं तक़रीबन असां तव्हांखे ॿुधायो त 7 लख टन जंहिंजी प्रोडक्शन हुजे ऐं उहा मंडी खैरपुर उनजी हेड करे, जंहिंमें 1 करोड़ 75 लख मण खजूर पैदावार हुजे। ऐं खजीअ जे फ़सुल खे ज़राअत खाते पारां महफ़ूज़ बणाइण लाइ उपाउ न वठण करे आबादगार सख़्तु बुरतर जो शिकार थी विया आहिनि। उन समय आबादगार नजीबुल्ला अब्बासी KTN न्यूज़ खे ॿुधाए थो त 4 दफ़ा बारिश पइजी चुकी आहे। हिन वक़्तु फसल जी कटाई जी स्टार्टिंग आहे। स्टार्टिंग में असांजो हिसाब लॻे थो त 40 खां 45% हिन वक़्तु नुक़सानु थी चुको आहे। इन खां अॻिते अञा असांखे 20 ॾींहं सफ़र करिणो आहे इन जी कटाईअ जो, सुकाइण जो, हर शइ जो। मुंहिंजो अंदाज़ो आहे त अञा 20-25% इहो किरी करे दाणो ज़ाया थी वेंदो। माना कटे सघे 70 खां 75% ज़मीनदार मतिलबु इहो नुक़सान में वियो आहे। हिन साल तमामु हिकिड़े कहत मां गुज़रे थो पियो। अॻे ई पंहिंजे हिसाब सां महांगाई आहे, सही नमूने सां हिंदुस्तान सां असांजो वापारु हले कोन पियो। दुबई खां फिरी अॻे ख़र्चा वधीक ज़मानो, हिन वक़्तु त वरी सफ़ा वठिजी वियो। लखे मज़दूर ईंदा आहिनि, लखे माण्हू हिकिड़ा ईंदा आहिनि जेके उन फसल खे मेड़ींदा आहिनि, सुकाईंदा आहिनि। उन वीचारा ॿाहिरों कर्ज़ु खणी ईंदा आहिनि त साईं असां वञूं था खजीअ कमाए ईंदासीं, कमाइण खां पोइ अची तव्हांजो कर्ज़ु लाहींदासीं। उन्हनि सभिनी माण्हुनि जे लाइ हिकिड़ी तकलीफ़ था माना रोज़गार थी वियो आहे। पाणी भिजिजी वियो आहे खजनि में, फसल तमामु छणे थो पियो, इलाही नुक़सानु थी वियो आहे। चौमासे जे बरसातुनि सबबि खजीअ जे फ़सुल तबाह थियण करे आबादगारनि ज़िले खे आफ़त ज़दह करार ॾियणु ऐं आबादगारनि जी माली मदद करे खजीअ जे फ़सुल खे बचाइण लाइ सख़्तु क़दम खणण जी घुर कई आहे।